क्लास 9 मज़मून रियाजी यूनिट 2 लेसन 4 लॉगरिथम्स। आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। बारो पोएं सबक में असां साइंटिफिक नोटेशन ऐं उन्हीअ जे इस्तेमाल जे बारे में पढ़ी आया आहियूं। हिन लेक्चर में असां लॉगरिथम जे बारे में पढ़ण जी कोशिश कंदासीं। लॉगरिथम खे पढ़ण खां अॻु में असां लॉगरिथम जो हिस्टोरिकल बैकग्राउंड ऐं उन्हीअ जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं डेवलपमेंट्स थियूं हुयूं उन्हीअ खे ॼाणण जी कोशिश कंदासीं। छाकाणि त जॾहिं बि असां कंहिं शइ जे बारे में पढ़ंदा आहियूं उहो ॼाणण में असांखे तमामु घणी दिलचस्पी हूंदी आहे त उहा शइ कॾहिं ई किथां खां वजूद में आई। इंट्रोडक्शन एंड बैकग्राउंड ऑफ लॉगरिथम्स। लॉगरिथम जो तारुफ ऐं पस मंज़र। मूसा अल ख्वारिज़मी 782 850 CE। मूसा अल ख्वारिज़मी 780 ईस्वी में पैदा थियो ऐं 850 ईस्वी में इंतकाल करे वियो। आ पर्शियन मैथमेटिशियन नोन एज फादर ऑफ अलजबरा। हिकु फारसी रियाज़ीदान हो जंहिंखे अलजबरा जो अबो सॾियो वेंदो आहे। होज़ वर्क ऑन अलजबरा एंड अर्थमेटिक लेड द फाउंडेशन फॉर लॉगरिथम्स फॉर लेटर मैथमेटिशियन। बारो असांजे किताब में लिखियल आहे त लॉगरिथम्स अल ख्वारिज़मी इंट्रोड्यूस कराया, पर हक़ीक़त कुझु ईअं आहे अल ख्वारिज़मीअ जो कमु अलजबरा ऐं अर्थमेटिक ते तमामु घणो थियल आहे ऐं उन्हीअ जे कमु बाद वारनि रियाज़ीदाननि जे लाइ लॉगरिथम खे इन्वेंट करण में आसानी पैदा कई। जॉन नेपियर 1550 to 1617 AD। जॉन नेपियर 1550 ईस्वी में पैदा थियो ऐं 1617 ईस्वी में इंतकाल करे वियो। लॉगरिथम्स वर इन्वेंटेड बाय जॉन नेपियर। लॉगरिथम्स जॉन नेपियर ईजाद कया हुआ। आ स्कॉटिश मैथमेटिशियन जेको हिकु स्कॉटिश रियाज़ीदान हो। इन द अर्ली 17th century अराउंड 1614। 17वीं सदी जी शुरुआत में अटकल 1614 ईस्वी में। He published his work in a book in Scottish that is translated as Description of Wonderful Rule of Logarithms। हिन पंहिंजो कमु स्कॉटिश किताब में छपरायो जंहिंजो तर्जुमो आहे लॉगरिथम्स जे हैरत अंगेज़ क़ाइदे जो तफ़सील। He used base E tables। हिन बेस ई टेबल्स इस्तेमाल कयूं हुयूं। E is an irrational number whose approximate value is 2.7182 ... E हिकु गैर नातिक अदद आहे जंहिंजो अटकल मुल्ह 2.7182 आहे। बारो लॉगरिथम जी दुनिया में हेनरी ब्रिग्स जो नालो क़ाबिल तारीफ़ आहे। हेनरी ब्रिग्स 1561 to 1630 AD। हेनरी ब्रिग्स 1561 ईस्वी में पैदा थियो ऐं 1603 ईस्वी में इंतकाल करे वियो। एन इंग्लिश मैथमेटिशियन हू वर्कड विथ नेपियर टू इम्प्रूव लॉगरिथम्स। हिकु अंग्रेज़ रियाज़ीदान हो जंहिं नेपियर सां गॾिजी लॉगरिथम जे सुधारे जे लाइ कमु कयो। ब्रिग्स इंट्रोड्यूस्ड बेस 10 लॉगरिथम्स कॉमन लॉगरिथम। ब्रिग्स 10 बुनियादी लॉगरिथम इंट्रोड्यूस कराया जंहिंखे कॉमन लॉगरिथम पिणु चयो वेंदो आहे। हाणे पोइ असां इहो पढ़ी आयासीं त जॉन नेपियर जेकी लॉगरिथम ॾिना हुआ उन जे अंदरि बेस ई इस्तेमालु थियल हुयो ऐं हीअ हिकु नई डेवलपमेंट हुई लॉगरिथम जी दुनिया में जेका बेस 10 वारी हुई। एंड क्रिएटेड डिटेल्ड लॉगरिथमिक टेबल्स। ऐं हिन लॉगरिथम जूं तफ़सीली टेबलूं तयारु करायूं। Today logarithms are still important in many fields। अॼु बि लॉगरिथम केतिरनि ई शोबनि में अहम किरदारु अदा कनि था। नंबर 1 साइंस एंड इंजीनियरिंग used to measure things like earthquake intensity and sound loudness। साइंस ऐं इंजीनियरिंग जी दुनिया में लॉगरिथम ज़लज़ले जी शिदत ऐं आवाज़ जी बुलंदी जहिड़ियुनि शयुनि खे मापण लाइ इस्तेमालु थियनि था। नंबर 2 फाइनेंस। In the field of finance, logarithms are still used to calculate compound interest rate and growth rate। नाणे जी दुनिया में मुरकब ब्याज ऐं वाध जी शरह मालूम करण लाइ लॉगरिथम इस्तेमालु थियनि था। नंबर 3 कंप्यूटर साइंस। कंप्यूटर साइंस जी दुनिया में यूज़्ड इन algorithms and data analysis। कंप्यूटर साइंस जी दुनिया में algorithm ऐं डेटा एनालिसिस करण जे लाइ लॉगरिथम इस्तेमालु थियनि था।
ॿारो हाणे तवजो ॾियो असां लागरथम जे बारे में पढ़ंदासीं। डेफिनेशन वस्फ। Logarithm is a way to figure out how many times you need to multiply a number called base by itself to get another number. Logarithm हिकु अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां ख़बर पवे थी त हिकु नंबर जंहिंखे बुनियाद चइबो आहे खे पाण सां केतिरा भेरा ज़रब ॾियण सां ॿियो नंबर हासिलु थिए थो। हाणे जेकॾहिं इन शइ खे जेका डेफिनेशन आहे उनखे मां जेकॾहिं अंगनि में लिखां त हाणे कीअं थींदो। हाणे सपोज़ कयो हिकिड़ो अदद आहे असां वटि बेस आहे, ठीकु आहे, उहो कहिड़ो आहे, उहो आहे 2। हुनखे पंहिंजो पाण सां मां जॾहिं 3 दफ़ा ज़रब थो कयां त असांखे छा मिलंदो, असांखे अदद छा मिलींदो, असांखे मिलींदो 8 अकॉर्डिंग टू डेफिनेशन, डेफिनेशन जे मुताबिक़। हाणे हिकिड़ो अदद आहे कॉल्ड बेस, हाणे 2 जेको आहे उनखे असां बेस सॾियूं था, उनखे पंहिंजो पाण सां मां केतिरा दफ़ा ज़रब कयो, 3 दफ़ा, त अदद छा मिली वियो 8। त हाणे माना 3 दफ़ा जेको असां हुनखे ज़रब कयो आहे त उनखे लागरथम चयो वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो त इन जो मतिलबु इहो थियो त एक्सपोनेंट खे छा चयो वेंदो आहे, एक्सपोनेंट खे ई जेको आहे लागरथम चयो थो वञे। पर हाणे हीउ जेको फॉर्म आहे नी एक्सपोनेंशियल फॉर्म आहे, पर लागरथम खे लिखण जो वरी तरीक़ो पंहिंजो अथव। असल में एक्सपोनेंट ऐं लागरथम ॻाल्हि साॻी आहे, पर उन्हनि ॿिन्ही खे लिखण जा सेपरेट तरीक़ा अथव। हाणे हीउ जेको तरीक़ो लिखियलु आहे, हीउ जेको फॉर्म आहे इनखे एक्सपोनेंशियल फॉर्म चयो वेंदो आहे। हाणे इन खे असां जॾहिं लाग वारी सूरत में लिखंदासीं त कीअं लिखंदासीं। हाणे असां जॾहिं इन खे लॉग वारी सूरत में लिखंदासीं इहो थींदो त log of 8 with base 2 is equal to 3। हाणे ॾिसो न, जस्ट ॻाल्हि साॻी आहे त एक्सपोनेंशियल फॉर्म ऐं जेको लॉग वारो फॉर्म आहे इहे ॿई ॻाल्हि साॻियूं आहिनि, पर लिखण जा हिननि खे तरीक़ा अलॻि अलॻि ई आहिनि, ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो छा थियो, जेको हीउ 3 आहे हिते एक्सपोनेंट आहे ऐं हिते जेको 3 आहे असां उनखे लागरथम चऊं था। अहिड़े तरीक़े सां उमेद त अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची चुकी हूंदी। हाणे ॿी डेफिनेशन आहे, अ लॉगरिथम इज़ टू पावर टू विच अ बेस मस्ट बी रेज्ड टू प्रोड्यूस अ गिवन नंबर। लॉगरिथम हिकु अहिड़ो अदद आहे जेको ॾेखारे थो त बुनियाद खे केतिरा भेरा पाण सां ज़रब करण सां ॾिनल अदद हासिलु थींदो। हाणे हिते बि उहा साॻी ॻाल्हि पियो करे त अदद जेको आहे बेस खे पंहिंजो पाण सां केतिरा दफ़ा ज़रब करियूं त असांखे ॿियो नंबर हासिलु थिए थो। त जेतिरा दफ़ा असां उनखे बेस खे पाण सां ज़रब कयूं था उनखे लागरथम चयो वेंदो आहे। त ॾिसो न ॿिन्ही डेफिनेशन में ॻाल्हि साॻी आहे, ठीकु आहे। हाणे हिते लिखेसि थो त मैथमेटिकली इफ ए ते पावर आहे x इज़ इक्वल टू वाई, लॉग वाई विथ बेस a इज़ इक्वल टू x। हाणे मैथमेटिकली इफ a ते पावर आहे x इज़ इक्वल टू वाई देन log y with base a इज़ इक्वल टू x। हाणे हिते बि ॾिसो हीउ जेको आहे उहो एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियलु अथव ऐं हीउ जेको आहे लॉग वारे फॉर्म में लिखियलु आहे, ॻाल्हि साॻी आहे। हिते ॾिसो x छा एक्सपोनेंट आहे, हिते जेको x आहे उनखे लागरथम चयो थो वञे, ॻाल्हि साॻी आहे। हिकिड़ी शइ खे ॿिनि तरीक़े सां लिखियो वेंदो आहे। हिते ॿी ॻाल्हि पियो करे त हेयर a इज़ द बेस, y इज़ गिवन नंबर एंड x इज़ लॉगरथम। त a जेको आहे उहो बुनियाद आहे, y हिकु गिवन अदद हूंदो असां वटि, ठीकु आहे, ऐं x जेको आहे उनखे असां लागरथम चवंदा आहियूं। ऐं a जी जेका वैल्यू आहे उहा 0 खां वॾी हूंदी, y जी जेका वैल्यू आहे उहा बि 0 खां वॾी हूंदी ऐं a कॾहिं बि 1 जे बराबरि न थींदो। ॿारो हींअर तव्हांखे इहा ॻाल्हि यादि रखणी पवंदी त हीउ जेको आहे उहो छा आहे, एक्सपोनेंशियल फॉर्म आहे। इहो हमेशह बराबरि हूंदो छाजे, उहो हिन लॉग वारे फॉर्म जे। हा, जेकॾहिं असांखे अगरि एक्सपोनेंशियल फॉर्म गिवन आहे त पोइ असां उन खे लॉग वारे फॉर्म में लिखी सघूं था, ऐं लॉगरिथमिक फॉर्म आहे अगरि उहो गिवन हूंदो त पोइ असां उन खे वरी हिन एक्सपोनेंशियल फॉर्म में बदिलाए सघूं था, ठीकु आहे। हाणे असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल था कयूं। असां वटि एग्ज़ाम्पल आहे, राइट 2 पावर -4 इज़ इक्वल टू 1/16 इन लॉगरिथमिक फॉर्म। 2 पावर -4 आहे उहो बराबरि आहे 1/16 जे, त उन खे असांखे लॉग वारी सूरत में लिखणो आहे। त इन जे लाइ असां छा कंदासीं, सभ खां पहिरियां असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में छा कंदासीं त पहिरियों स्टेप सेम, उहो कहिड़ो आहे, 2 ते पावर -4 इज़ इक्वल टू 1/16। हाणे असांखे छा करिणो आहे, हीउ जेको एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियलु आहे इन खे लॉग वारी सूरत में लिखणो आहे। त पोइ असां इहो कीअं लिखंदासीं, जीअं त असांखे ख़बर आहे, एज़ वी नो दैट a ते पावर x इज़ इक्वल टू y। हाणे इहो छाजे बराबरि थी वेंदो आहे, इहो बराबरि थी वेंदो आहे log ऑफ y विथ बेस a इज़ इक्वल टू x।
त पोइ हाणे असांखे पहिरियां ॾिसणो पवंदो त ए जी जेका वैल्यू घणी आहे, एक्स जी घणी आहे, वाई जी घणी आहे। त असां पहिरियां जी वैल्यू लिखी ईंदासीं हिते सम खे आसान बणाइण जे लाइ। त ए बराबरि आहे असां वटि 2, असां वटि जेका वाई जो मुल्ह आहे उहो आहे 1/16 ऐं हिते असां वटि जेको एक्स जो मुल्ह आहे उहो आहे -4। हाणे जस्ट असांखे छा करिणो पवंदो, हीअ जेके वैल्यूज़ आहिनि उहे हिन लॉग वारे फॉर्म में पुट करणियूं पवंदियूं, असांखे जेका आहे लॉगरिथमिक फॉर्म मिली वेंदो। ठीकु आहे, पोइ असां हिते छा लिखंदासीं त जस्ट इहे जेके वैल्यूज़ आहिनि हिननि जॻह ते ए जी जाइ ते छा पुट करे वेंदासीं असां हिते 2, एक्स जी जाइ ते घणो पुट करे वेंदासीं, हिते रखंदासीं -4, वाई जी जाइ ते छा रखंदासीं 1/16। पर हिन जो पढ़ण जो तरीक़ो वरी पंहिंजो हूंदो आहे लॉग जो, इहा शइ तव्हां पंहिंजे ज़हन में रखिजो। ठीकु आहे, त पोइ इहो छा थींदो, इहो थींदो त log of 1/16 with base 2 is equal to -4। हाणे इहो असांजो थी वियो आंसर। हाणे इहा शइ तव्हांखे यादि रखणी आहे। ठीकु आहे ॿारहों, हाणे असां वटि सम आहे त राइट log of 81 with base 3 is equal to 4 in exponential form। सवेर जेको असां वटि एक्सपोनेंशियल फॉर्म में गिवन हुयो उन खे असांखे लॉग वारी सूरत में तब्दील करणो हुयो। हाणे जेको हीउ सम आहे असांखे लॉग वारी सूरत गिवन आहे, असांखे उन खे एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाइणो आहे। ठीकु आहे, त पोइ सभ खां पहिरियों असां लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम उहो कहिड़ो आहे, उहो आहे log of 81 with base 3 is equal to 4। हाणे असां छा कंदासीं त असां लॉग वारी सूरत एक्सपोनेंशियल सूरत में इहो छाजे बराबरि थी वेंदी आहे। ठीकु आहे, त पोइ असां हिन खे लिखंदासीं त बिकॉज़ वी नो दैट log of y with base a is equal to x। इहा छाजे बराबरि थी वेंदी आहे, इहा बराबरि थी वेंदी आहे a ते पावर x is equal to y। हाणे जस्ट असांखे छा करिणो पवंदो त हिते जेके वैल्यूज़ मिलंदियूं असांखे छा जूं a जी, y जी, x जी, उहो हिन में पुट करिणो पवंदो असांखे, छा में, एक्सपोनेंशियल फॉर्म में। त हिते पहिरियां लिखी था वञूं त ए जी वैल्यू छा आहे, घणो आहे, ए जी वैल्यू असां वटि आहे, ए जी वैल्यू आहे 3 ऐं वाई जी वैल्यू असां वटि आहे 81 ऐं हिते एक्स जी वैल्यू घणी आहे, एक्स जी वैल्यू असां वटि आहे 4। त पोइ असां जॾहिं हिन खे एक्सपोनेंशियल सूरत में यानी एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखंदासीं छाजे बराबरि थी वेंदी, इहा असां वटि थी वेंदी त 3/4 is equal to 81। ठीकु आहे, इहो असांजो थी वियो आंसर। हाणे अहिड़े तरीक़े सां जेको ही लॉग वारी सूरत हुई असां उन खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखी वरितोसीं। ॿारो, असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला वाही।